अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असीं हिकिड़ी नई वीडियो सां गॾु ऐं उहा वीडियो जंहिंजो अव्हांखे इंतज़ारु हो, जंहिंजी असां अनाउंसमेंट पहिरीं बि कई हुईसीं, शख़्सियतूं ऐं उहे किरदार अव्हांजे साम्हूं आणणु चाहींदा जेके पुराणा जेके झूना हूंदा या जेके कुझु दौर पुराणा साथी हूंदा उहे त ॾिसंदे ई सुञाणींदा ऐं वधीक अव्हांखे पाणे अंदाज़ो लॻी वेंदो त असांजो जेको पुराणो दौर हो जेको क़दीम सिंध जे हवाले सां खणे जंहिंखे सुञाणे माण्हू त उहो ॾाढो बहितरीनु अॼु इहे नओं जनरेशन जेको आहे नओं कल्चर जेको आहे ऐं उनजे मुक़ाबले जे अंदरि असीं वरी पुराणे किरदार खे पुराणे अंदाज़ खे जेको सो कंपेयर करणु चाहियूं था ऐं मतिलबु जी पुराणो दौर हुयसि नओं जदीद दौर त उनजे हवाले सां असीं हिकिड़ो इंट्रोड्यूस कराइणु चाहियूं पिया। त अॼु असां सां गॾु किरदारु मौजूदु आहे, पुराणो नालो सोडो चन्ना ऐं जेके माशाअल्लाह हाणे मुस्लमान थी चुका आहिनि, नालो अब्दुल लतीफ़ आहे। सो अॼु इंटरव्यू कंदासीं ऐं तमामु बहितरीनु फ़नकार, रेडियो आर्टिस्ट ऐं स्टेज फ़नकार, सो उन्हनि सां अॼु मुखातिब थींदासीं। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम सर। उस्ताद अवां पंहिंजो कुझु तारुफ़ पंहिंजे हिसाब सां करायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा मुंहिंजो तारुफ़ हाज़िर आहे। अॻु में मुंहिंजो नालो सोडो हिंदू मज़हब जो माण्हू हुअसि, हींअर मुस्लमान थियो आहियां। हींअर मुंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। अवां कॾहिं खां ॻाइण जी शुरूआत कई? ॻाइण जी शुरूआत मुंहिंजी बचपन खां थी, नंढे हूंदे खां, या सम्झ तूं 17-18 साल 20 साल खां वठी उन दौर में मूं ॻाइणु कयो। पोइ तक़रीबन ॻाइण वारो जेको सिलसिलो मुंहिंजो हलियो 25-30 साल हलियो। उन खां पोइ हाणे वरी दौर मटिजी वियो आहे। उन हिसाब सां वेही रहियासीं। उहे साथी हुआ, वॼाइण वारा हुआ, दोस्त हुआ जेके चाहींदड़ हुआ, उन्हनि खां परे थी वियासीं, उहे असां खां परे थी विया ऐं माहौल बि असां खां जहिड़ो करे मटिजी वियो। पोइ असीं रहिजी वियासीं ऐं उहो कमु हटी वियो असां खां। सही, अच्छा, तमामु बहितरीनु। अवां कहिड़े सन खां तक़रीबन ॻाइणु स्टार्ट कयो? तक़रीबन ईअं लॻे थो जो 85-86 1985-86 खां वठी असां। अच्छा, सही। उन खां पोइ केरु अव्हांजा उस्ताद रहिया इन फन जे अंदरि जिन अव्हांखे इहो फन सेखारियो? पहिरीं मुंहिंजो उस्ताद जंहिं मूंखे सम्झ ॾियारी ॻाल्हाइण जी, बैत जी, सिंधी ॿोली जी, अलीमद जरवार मास्तर करियाणे जो, उन में कुझु सम्झ ॾियारी वधीक ॻाइण जी सम्झ लाइ करे ऐं मूं उस्ताद कया। उहे शामंद कलोई बि उस्ताद रहियो ऐं ॿिया बि उस्ताद बि रहिया। अच्छा, माशाअल्लाह। त कहिड़े फनकारनि सां गॾु मां ॻायो? छा रेडियो आर्टिस्ट पायो? हा, रेडियो में मुंहिंजे रंगे मोह में 2 टे रिकॉर्ड थियल आहिनि ऐं हिकिड़ो लाइव प्रोग्राम बि थियो। एतिरो घणो न, बसि एतिरो ई थियो। कहिड़े फनकारनि सां गॾु ॻायो? फनकारनि सां त इंशाअल्लाह रब जी महिरबानी सां मूं फौजिया जी स्टेज ते बि ॻायो, मिठी में। माशाअल्लाह। साईंदास सान सां रियाण हुई, उन में मुंहिंजी वॾी इज़त थी। फौजिया जे मथां ई बि ॻायो। वरी मूं टले जान मोहम्मद में रहमतुल्लाह बंजे वारे सां रियाण, काज़ी साहिबान में मलाई, उते बि फौजिया मथां मूं ॻायो। माशाअल्लाह। थी सघे थो कंहिं अबरे सबरे में अहिड़े फनकार मथां न बि ॻायो हुजे ऐं ॿिन्हिनि चकर में मुंहिंजी इज़त बि थी। हाणे इहो त असांखे अंदाज़ो लॻी वेंदो, अव्हां खां ज़ाहिर असीं हिकिड़ो कलाम बि ॿुधंदासीं, उहो पंहिंजी मर्ज़ी सां ॿुधाईंदा जेको अव्हांजी दिलि जी मर्ज़ी हुजे। मगर इन सां रिलेटेड हिकिड़ो सवाल त अव्हांजो अंदाज़ जेको आहे सो तक़रीबन सिंध जे नामवर कहिड़े फनकारनि सां मिले थो? कहिड़ी कैटेगरी, कहिड़े अंदाज़ जे फनकारनि सां? असांजी जो उन वक़्त जा जेके फनकार हुआ, लानूदूनी जो बि असां अंदरि ॻाईंदो ऐं उस्ताद हैदर खोसो, उहो बि असांजे उन हिसाब किताब जा असीं ॻाइण रहियासीं। या उस्ताद मिठू कच्छी जी ॻायो, उन्हनि जा असां बि नकल कयासीं, उन हिसाब जो असां ॻाइण वॼाइण कयो। ऐं उन खां पोइ ही जेके चइजे फैशनी ॻाइण जेके थोरे नवे दौर वारा, उन्हनि सां बि असीं गॾिजी पियासीं। पोइ ईअं बि किसो हलियो। माशाअल्लाह। उस्ताद अब्दुल लतीफ़ साहब ऐं पहिरीं सोडो चन्ना साहब, पोइ उर्फ अब्दुल लतीफ़ साहब, तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं अव्हां सां जेके अव्हांजी बायोग्राफी सां मुतलिक़ हुयूं। ऐं हाणे असांजी आख़िरी गुज़ारिश अव्हांखे इहा आहे त अव्हां जो उन रंग, उन अंदाज़ जे अंदरि असांखे ज़मीन कलाम ॿुधायो जेको भले थल मिसराई हुजे। अव्हांखे हींअर कलाम ॿुधाईंदो, अलाह जे नबी शान में कलाम आहे
इब्राहिम कैरी जी शायरी है। मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो। सैयद सजी दुनिया जो, सैयद सजी दुनिया जो सरदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो। रबी अवल में रहे बर, रबी अवल में रहे बर पैदा थियो पैगंबर, रबी अवल में रहे बर पैदा थियो पैगंबर, सुमर जी रात सरवर, सुमर जी रात सरवर सरदार बन जी आयो, सुमर जी रात सरवर सरदार बन जी आयो। सैयद सजी दुनिया जो, सैयद सजी दुनिया जो सरदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो। आयो मक्के में जानी, आयो मक्के में जानी सबके लथी हैरानी, आयो मक्के में जानी सबके लथी हैरानी, पाए वगो नूरानी, पाए वगो नूरानी पगदार बन जी आयो, पाए वगो नूरानी पगदार बन जी आयो। सैयद सजी दुनिया जो, सैयद सजी दुनिया जो सरदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो। कहरी चवे कचायूं, कहरी चवे कचायूं मेट जिमिड़ई मतायूं, कहरी चवे कचायूं मेट जिमिड़ई मतायूं, वारे वसल जुवायूं, वारे वसल जुवायूं अगवान बन जी आयो, वारे वसल जुवायूं अगवान बन जी आयो। सैयद सजी दुनिया जो, सैयद सजी दुनिया जो सरदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो, मुरसल मिठो मोहम्मद महदार बन जी आयो। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीन, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं रिकॉर्ड थियूं जेके दोस्त ॿुधंदा। दोस्तनि खे गुज़ारिश आहे वीडियो खे लाइक कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो त अॼु जो असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो ऐं ईंदड़ वीडियोज़ जे लाइ जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो सुठियूं लॻियूं आहिनि, असांजी कचहरी असांजो जेको इंटरव्यू अव्हांखे सुठो लॻो आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो त जीअं असांजो ईंदड़ सभई वीडियोज़ जा जेके नोटिफिकेशन अव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि ऐं अव्हांजो असांजो साथ बरक़रार रही सघे। त दोस्तो इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा खे। अल्लाह निगहबान, फी अमान अल्लाह।